बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दर्जो चौथो, सबक ॿियों। सबक जो उन्वान आहे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिन सबक में रसूल पाक जी नबूअत ऐं पैगाम बाबति असां ॼाण हासिल कंदासीं। हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मक्के शरीफ़ में ॼावा, संदन ॾाॾे हज़रत अब्दुल मुत्तलिब पाण सॻोरनि जो नालो मोहम्मद रखियो। संदन वालदा बीबी आमना खेनि अहमद जे नाले सां सॾियो। अरब जे रिवाज मुताबिक़ पाण सॻोरनि खे थञ पीआरण लाइ दाई बीबी हलीमा जे हवाले कयो वियो। पाण सॻोरा जॾहिं 6 सालनि जा थिया त संदन वालदा बि वफ़ात करे वई। उन खां पोइ संदन ॾाॾे हज़रत अब्दुल मुत्तलिब जी संभाल हेठि रहिया। अञा 8 सालनि जा मस थिया त संदन ॾाॾो हज़रत अब्दुल मुत्तलिब वफ़ात करे वियो। उन करे पंहिंजे चाचे हज़रत अबू तालिब सां गॾु रहण लॻा। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन नंढे हूंदे खां ई सुलक्षणा, सचार ऐं ईमानदार हुआ। उन करे माण्हू खेनि सादिक ऐं अमीन सॾींदा हुआ। पाण सदाईं गौर ऐं फ़िक्र में रहंदा हुआ। हिकु भेरे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हज़रत अबू तालिब सां वापार सांगे शाम विया। वाट ते बहीरा नाले राहब मथनि ककर जी छांव ॾिसी टकरीअ तां लही आयो। हुन पाण सॻोरनि जी ज़ियारत कई ऐं संदन पुठीअ मुबारक ते नबूअत जी मोहर ॾिठी। उन खां पोइ हज़रत अबू तालिब खे चयाईं त हीउ ॿारु नबी थींदो। पोइ खेसि सलाह ॾिनाई त तव्हीं वापसि वञो, मतां शाम मुल्क जा हासिद यहूदी हिन मासूम खे को नुक़सान रसाइनि। पाण सॻोरा जॾहिं 40 सालनि जा थिया त खेनि ग़ारे हिरा में हज़रत जिब्राईल अमीन नबूअत जो पैगाम आणे पहुचायो। पोइ 23 सालनि ताईं क़ुरान पाक मथां नाज़िल थींदो रहियो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पंहिंजी नबूअत जो ऐलान कयो ऐं माण्हुनि में इस्लाम जी तबलीग कंदा रहिया। पाण सॻोरो अल्लाह साईं जा आख़िरी नबी आहिनि। क़ुरान शरीफ़ में अल्लाह ताला जो हुकुम आहे, अल्लाह खे हिकु करे मञियो, उन सां कंहिंखे बि शरीक न करियो ऐं बुतनि जी पूॼा न करियो। पाण सॻोरनि जी उन्हनि ॻाल्हियुनि ते मके जा काफ़र संदन जानी दुश्मन थी पिया। खेनि ऐं संदन साथियुनि खे तरह तरह जूं तकलीफ़ूं ॾियण लॻा। आख़िरकार पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अल्लाह जे हुकुम सां मके मां हिजरत करे मदीने में अची रहिया। मके जे काफ़रनि उते बि खेनि आराम सां रहण न ॾिनो ऐं केतिरियूं ई जंगियूं लॻियूं, जिन में बदर, अहद, खंदक ऐं ख़ैबर मशहूर आहिनि। जॾहिं मको फ़तह थियो तॾहिं पाण सॻोरनि पंहिंजी जानी दुश्मननि खे बि माफ़ करे छॾियो। कंहिंखां बि को बदिलो न वरिताऊं। संदन अहिड़ी शफ़क़त ॾिसी केतिरनि ई माण्हुनि इस्लाम क़बूल कयो। अहिड़ीअ तरह समूरे अरब में इस्लाम पखिड़िजी वियो। हाणे असां मश्क पढ़ंदासीं हिन सबक जी। पहिरियों सुवालु आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे थञ पीआरण लाइ कंहिंजे हवाले कयो वियो? त इन जो जवाबु आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे थञ पीआरण लाइ दाई बीबी हलीमा जे हवाले कयो वियो। ॿियो सुवालु आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे नबूअत जो पैगाम कंहिं पहुचायो? इन जो जवाबु आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे नबूअत जो पैगाम हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम पहुचाईंदा हुआ। टियों सुवालु आहे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन कहिड़ी तबलीग कई? इन जो जवाबु आहे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस्लाम जी उहा तबलीग कई त अल्लाह ताला खे हिकु करे मञियो ऐं उन सां कंहिंखे बि शरीक न करियो। चौथो सुवालु आहे, हज़रत हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मके मां मदीने ॾांहुं हिजरत छो कई?
इन जो जवाबु आहे मके जा काफ़र संदन जानी दुश्मन थी पिया ऐं खेनि संदन साथियुनि खे तरह तरह जूं तकलीफ़ूं ॾियणु लॻा। आख़िरकार पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अल्लाह जे हुकुम सां मके मां हिजरत करे मदीने में अची रहिया। पंजो सवाल आहे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़िंदगीअ मां असांखे कहिड़ो सबक़ु मिले थो। इन जो जवाबु आहे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगीअ मां असांखे उहो सबक़ु मिले थो त असां अल्लाह खे हिकु करे मञूं ऐं सुठा अमल करियूं, सच ॻाल्हायूं ऐं ॿियनि जो एहतराम करियूं। ॿियो सवाल आहे हेठियनि लफ़्ज़नि जी माना ॿुधायो ऐं जुमलनि में इस्तेमालु करियो। त तव्हांखे इन जी माना ऐं इन सां गॾु इन जा जुमला ॿुधायूं था। पहिरियों आहे लफ़्ज़ रवाज, जंहिंजी माना आहे रस्म। त इन जो जुमिलो असां ईअं ठाहींदासीं, सिंध में अजरक टोपी पाइण जो रवाज आहे। ॿियो लफ़्ज़ आहे सलाह, जंहिंजी माना थींदी मशवरो। इन जो जुमिलो ठहंदो हमेशह अहम फ़ैसिला वॾनि जी सलाह सां करणु घुरिजनि। टियों लफ़्ज़ आहे हासिद। हासिद जी माना आहे बदनीयत या बदख़्वा। त इन जो असां जुमिलो ठाहींदासीं, हासिद इंसान हसद जी बाह में सड़ंदो आहे। चोथों लफ़्ज़ आहे पैगाम। पैगाम जी माना थींदी नियापो। इन जो जुमिलो ठहंदो शाह भिटाईअ जी शाइरीअ में वतन सां मुहबत जो पैगाम आहे। पंजो लफ़्ज़ आहे तबलीग, जंहिंजी माना आहे मज़हबी तलक़ीन। इन जो जुमिलो असां हिन तरह ठाहींदासीं, असांखे बि घुरिजे त दीन जी तबलीग करियूं। हाणे असां टियों सवाल ॾिसंदासीं, जंहिंमें हेठियनि लफ़्ज़नि जा ज़िद लिखो। लफ़्ज़ आहे नुक़सान, जंहिंजो ज़िद थींदो फ़ाइदो। ॿियो आहे दुश्मन, जंहिंजो ज़िद थींदो दोस्त। टियों आहे जंग, जंहिंजो ज़िद आहे अमन। फ़तह, जंहिंजो ज़िद थींदो हार। लफ़्ज़ आहे आख़िर, जंहिंजो ज़िद थींदो शुरू। लफ़्ज़ आहे छांव, जंहिंजो ज़िद थींदो उस। ऐं चोथों सवाल आहे अखरनि जी मानादार मेड़ खे लफ़्ज़ चइबो आहे। लफ़्ज़नि जी तरतीब वार मेड़ खे जुमिलो चइबो आहे। त ॿारो यादि रखो त सादिक़ सचार खे चइबो आहे ऐं अमीन अमानतदार खे चइबो आहे।